पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, लब पे आती है दुआ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कश्मीर कॉलोनी नंबर 1। हेडमास्टर सर इमाम बख्श उमरव ऐं सब्जेक्ट टीचर इनायतुल्लाह शरीफ़ जी तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 6 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं मैथ, जंहिंजो दिलचस्प टॉपिक आहे यकरुकनी सेट। प्यारा ॿारो, यकरुकनी या सिंगलटन सेट जी पहिरियां सभ खां पहिरियां असां छा पढ़ंदासीं? वसफ़ पढ़ंदासीं। उनखां बाद में असां इनखे मिसालनि जे वसीले बि सम्झाईंदासीं। प्यारा ॿारो, यकरुकनी या सिंगलटन सेट जी वसफ़ छा आहे? अहिड़ो सेट जंहिंमें रुगो हिकु मेंबर हुजे। अहिड़ो सेट जंहिंमें रुगो हिकु मेंबर हुजे त अहिड़े सेट खे असीं छा चवंदासीं? यकरुकनी सेट चवंदासीं। अहिड़े सेट खे सिंगलटन या यकरुकनी सेट चइबो आहे। मिसाल तौर कीअं? फर्ज़ कयो असां वटि पी आहे, पी वटि हिकिड़ो मेंबर आहे सिर्फ़ु 8, पी बराबरि आहे सिर्फ़ु हिकिड़े मेंबर ते, त हीउ पी जेको आहे सिंगलटन या यकरुकनी सेट आहे। ॿिए नंबर ते आहे क्यू, क्यू बराबरि आहे ए मेंबर ते। हाणे चए थो जेको हीउ क्यू बराबरि आहे ए मेंबर ते, त हीउ ए हिकिड़ो रुकन आहे। अहिड़ो सेट जंहिंजो हिकिड़ो रुकन हुजे त अहिड़े सेट खे असीं छा चवंदासीं? यकरुकनी या सिंगलटन सेट। प्यारा ॿारो, आर बराबरि आहे विच ॾींगी शुरू हिकु विच ॾींगी बंदि, त आर जो बि मेंबर घणा आहिनि? हिकिड़ो मेंबर आहे। जेकॾहिं कंहिं बि सेट जो हिकिड़ो मेंबर हूंदो त उन सेट खे असीं छा चवंदासीं? यकरुकनी या सिंगलटन सेट चइबो आहे। हाणे ॾिसो हीउ आर एस बराबरि आहे 0 जे। हाणे चए थो हीउ जेको एस आहे इन में हिकिड़ो रुकन मौजूदु आहे जेको 0 आहे। रुकन बि त आहे न, 0 बि त रुकन आहे, रुकन बि त आहे, तंहिंजे करे एस जेको आहे इहो असांजो छा आहे? सिंगलटन सेट आहे। प्यारा ॿारो, ए बराबरि आहे ज्योमेट्री जी हिकिड़ी शक्ल ते मुस्ततील ते। हाणे हीअ मुस्ततील जी हिकिड़ी जेका आहे शक्ल हिन ए सेट जे अंदरि मौजूदु आहे। जेकॾहिं हीअ हिकिड़ी शक्ल मौजूदु आहे त इन जो मतिलबु आहे हीउ कहिड़ो सेट आहे? सिंगलटन सेट आहे। उनखां बाद में बी बराबरि आहे, इन जो रुकन आहे सिर्फ़ु हिकिड़ो 5, हीउ सिर्फ़ु हिकु रुकन आहे। जेकॾहिं कंहिं बि सेट जो हिकिड़ो रुकन हूंदो त उहो छा चइबो? सिंगलटन सेट या यकरुकनी सेट। उनखां बाद में जी बराबरि आहे, इन जो मेंबर आहे हिकिड़ो जेको आहे एक्स। हाणे चए थो हीउ जेको एक्स मेंबर आहे इहो सिर्फ़ु तइदाद में हिकिड़ो आहे, तंहिंजे करे हीउ जेको जी असां वटि सेट आहे इहो कहिड़ो सेट आहे? इहो यकरुकनी सेट या सिंगलटन सेट आहे। प्यारा ॿारो, अॼु असां पढ़ी आया आहियूं त यकरुकनी या सिंगलटन सेट छा के चइबो आहे। सुभाणे असां हिकिड़े नए टॉपिक सां हाज़िर थींदासीं। तेसिताईं इनायतुल्लाह शरीफ़ खे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।